पाकिस्तान भारत जो जंगी गुरूर धूड़ करे छड़ियो। मुंह तोड़ जवाब बाद भारत हथ मथे करे छड़िया। अमरीकी टियाकड़ी में बई मुल्क जंगबंदी ते राज़ी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफां ॿिन्ही मुल्कनि में फौरी ऐं मुकमल जंगबंदी जो ऐलान। संदसि चवण आहे त पाकिस्तान ऐं भारत फौरी ऐं मुकमल जंगबंदी ते राज़ी थी विया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि दानिशमंदी जो मुज़ाहिरो कयो आहे। ॿई मुल्क मुबारकबाद जा हक़दार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं भारत तरफां बि जंगबंदीअ जी तस्दीक़। पाकिस्तान ऑपरेशन बुनियाने मर्सू ज़रिए रुगो 5 कलाकनि अंदरि भारत खे धोॾे छॾियो। फतह 1 मिज़ाइलनि सां केतिराई एयर बेस, एयर डिफेंस सिस्टम, बरामोस मिज़ाइलनि जो ज़ख़ीरो, अड़ी सप्लाई डिपो, ब्रिगेड हेडक्वार्टर, दहशतगर्दनि जो तरबियती मर्कज़ तबाह, दर्जने वेबसाइटूं हैक। पाकिस्तान रात जी ऊंदाही में हमलो कंदड़ भारत ते ॾींहं जी रोशनी में हमला करे तबाही मचाए छॾी। ब्यास जे इलाइक़े में बरामोस स्टोरेज साइट तबाह। भारतीय एयरबेस उधमपुर, पठानकोट एयरबेस ऐं आदमपुर एयरबेस तबाह कया विया। भारतीय ब्रिगेड हेडक्वार्टर के जे टॉप मिटीअ जो ढेर। वालारल कश्मीर जे इलाइक़े नौशेरा में दहशतगर्दनि जी तरबियती कैंप ब तबाह। पाकिस्तान एयरफोर्स जे JF-17 थंडर जे हाइपरसोनिक मिज़ाइलनि आदमपुर में भारत जो S-400 सिस्टम तबाह करे छॾियो। पाकिस्तान भारत जे हलवारा एयरफील्ड खे बि तबाह करे छॾियो। भटिंडा, सूरतगढ़, मामू अखनूर, ॼमू, सरसा ऐं बरनाला एयरबेस फील्ड उड़ी डिपो बि तबाह थियण सबबि भारत में थरथलो। नई दिल्ली ऐं मोदी जे शहर गुजरात ते बि पाकिस्तानी ड्रोन उॾामूं। भारतीय फौज तरफां पाकिस्तानी हमलनि में फौजी अॾनि खे नुक़सान पहुचाइण जो एतराफ़। भारतीय फौज जो चवण आहे त पाकिस्तान भारत में 26 खां वधीक हंधनि ते हमला कया आहिनि। केतिरनि ई फौजी अॾनि ते सामान ऐं अमले खे नुक़सान पहुतो आहे। पाकिस्तान पंजाब में हवाई अॾे खे नुक़सान पहुचाइण लाइ तेज़ रफ़्तार मिज़ाइल इस्तेमालु कयो। पाकिस्तान में मिज़ाइल हमलनि भारत खे ॾकणी ॾेई छॾी। मोदी सरकार गोॾा खोड़े छॾिया। हमेशह ॻाल्हियुनि खां भॼंदड़ भारत ॻाल्हियुनि लाइ बि राज़ी थी वियो। ॿिन्ही मुल्कनि जे DGMOs विच में हॉटलाइन ते राब्तो। 12 मई खां अणधुरे हंधि ॻाल्हियूं शुरू थींदियूं। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत विच में अणधुरे हंधि ते ॻाल्हियूं थींदियूं। 47 कलाकनि दौरान नायब सदर JD वैंस सां गॾिजी पाक भारत जे सीनियर क़यादत सां राब्ता कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां राब्तो रहियो। भारतीय वज़ीर नरेंद्र मोदी, जयशंकर, अजीत डोवल सां बि राब्तो कयो वियो। अमरीकी सहाफ़ी मार्क रॉबिन्सन पाकिस्तान ऐं अमरीका में जंग बंदी बाबति तफ़सील ॿुधाए छॾिया। संदसि चवण आहे त भारत पाकिस्तान जे एयरबेसिस ते हमलो कयो। भारतीय हमले खां पोइ पाकिस्तान भारत ते न खटंदड़ मिज़ाइल जी बरसात करे छॾी। पाकिस्तानी मिज़ाइल हमलनि भारत खे पोइ ते हटण ते मजबूर कयो। सऊदी अरब ऐं तुर्किया जे सफ़ीरनि जे राब्ते खां पोइ ॿिन्ही मुल्कनि में जंग बंदी मुमकिन थी। पाक फौज लाइन ऑफ कंट्रोल ते बि केतिरी चेक पोस्टूं तबाह करे छॾियूं। भारतीय फौज जी अगराई ते पाक फौज भरपूर जवाबी कार्रवाई में मसरूफ़। पांडो सेक्टर में छाओ गली, लेपा सेक्टर में लालजान, सलामाबाद, सोखा जबरा चेक पोस्ट तबाह। सिक्योरिटी ज़रियनि जो चवण आहे त लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फौज खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वियो। भारत जूं केतिरियूं चेक पोस्टूं मिटीअ जे ढेरनि में तब्दील कई वयूं आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चीन ऐं गॾियल अरब अमारात जे हम मनसबनि सां फ़ोन ते राब्तो। वेझा राब्ता ऐं इतिहाद बरक़रार रखण ते इतफ़ाक़। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त भारत सां जंगबंदी ते अमल शुरू थी चुको आहे। पाकिस्तान हमेशह ख़िते में अमन ऐं सलामती जी कोशिश कई। पाकिस्तान अमन जी कोशिशुनि में पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई आहे। ॿिन्ही मुल्कनि जे गॾिजी वेहण खां पोइ वधीक ॻाल्हियूं थींदियूं। भारत कंहिं बि क़िस्म जी अगराई कई त मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाक भारत जंगबंदी खे वॾी कामयाबी करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा में भारतीय अगराई जो जवाब ॾिनो। हवाई फौज भारत जा 5 जहाज़ तबाह कया। जेको जहाज़ केरु न किराए सघियो, पाकिस्तान किराए ॾेखारियो। पाकिस्तान ज़िम्मेवार रियासत आहे। 3 ॾींहनि ताईं सबर जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान पंहिंजे दिफ़ा में भारतीय अगराई जो जवाब ॾिनो आहे। आलमी बिरादरी पाकिस्तान जे मौक़िफ़ जी भरपूर हिमायत कई। भारत पहलगाम वाक़े जी जांच खां छोकी ॿाहिरि रहियो आहे। भारत पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी जी कार्रवाइयुनि में मुलविस आहे। भारतीय दहशतगर्द कुलभूषण यादव दहशतगर्दी जो एतराफ़ कयो।
वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी सदर आसिफ अली ज़रदारी से मुलाकात। मुल्की सलामती खुदमुख्तियारी हर क़ीमत ते यकीनी बणाइण ते इत्तफ़ाक़। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण आहे त पाकिस्तान भारतीय चुड़ ॾियारींदड़ कार्रवाइयुनि जे जवाब में सब्र जो मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान मुल्की खुदमुख्तियारी इलाक़ाई सलामती जो हर क़ीमत ते दिफ़ा कंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, बैरिस्टर गौहर ख़ालिद मक्सी ऐं ॿियनि सां फ़ोन ते राब्तो। संदसि चवण आहे त भारत खे मुंहुंतोड़ जवाब ॾेई बेगुनाह माण्हुनि जे खून जो हिसाब वरितो आहे। मुस्लिम लीग नून क़ाइद नवाज़ शरीफ तरफ़ां सियासी फ़ौजी क़यादत खे वाधायूं। संदसि चवण आहे त पाकिस्तान अमन पसंद मुल्क आहे पर पंहिंजो दिफ़ा करण बि ॼाणे थो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर मुबारकबाद जा हक़दार आहिनि। अल्लाह ताला जो शुक्र आहे जो पाकिस्तान जो मान मथां थियो आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त भारतीय अगराई जे मुक़ाबले में अल्लाह जी मदद ऐं क़ौम जी साबित क़दमी पाकिस्तान खे सुरख़ुरू कयो। क़ौम सियासी क़यादत ऐं पाक फ़ौज खे मुबारकूं हुजनि। ख़िते जे माण्हुनि खे बाहि रत में धिकण जी भारतीय इसराइली साज़िश नाकाम थी चुकी आहे। मज़बूत दिफ़ाई ताक़त जी हिमायत सियासी क़यादत ऐं क़ौम जे इत्तेहाद दुश्मन खे पोइते हटण ते मजबूर कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां पाकिस्तान ऐं भारत में जंगबंदीअ जी आजियां। संदसि चवण आहे त जंगबंदी अमन जी फतह ऐं अमन पसंदनि जी कामयाबी आहे। भारत खे कश्मीर समेत समूरनि तकरारी मामलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु घुरिजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी सतह ते अमन कोशिशुनि ऐं भारतीय कूड़ी वावेला जो भरपूर जवाब ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में शहरी पाक फ़ौज जी हिमायत में रोडनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने में प्रोख़ास ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। शहरियुनि जो चवण आहे त पाक फ़ौज भारत खे मुंहुंतोड़ जवाब ॾेई नई तारीख़ लिखी छॾी आहे। ॾुखे वक़्त में पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहण लाइ तयार आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी खां पोइ मुल्क में हवाई उॾामूं मुकमल तौर बहाल। पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी जो चवण आहे त मुल्क जी समरनि हवाई अॾनि ते मुसाफ़िरनि लाइ उॾामूं दस्तियाब आहिनि। मुल्की ऐं परॾेही उॾामनि लाइ मुल्की हदूं खोलियूं वयूं आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं भारत में जंगबंदी खां पोइ पाकिस्तान सुपर लीग 10 ॿीहर शुरू करण जो फ़ैसिलो। PSL इंतिज़ामिया जो फ्रेंचाइज़ मालिकनि सां राब्तो। PCB फ्रेंचाइज़ मालिकनि खे ज़हनी तौर तयार रहण जी हिदायत करे छॾी। मेगा इवेंट जूं बाक़ी मैचूं रावलपिंडी में थियण जो इम्कान।